अंदर में उला था बरन परू, दिल जिगर जेरा सब सड़ी गया है। ये समझ सुल्तान जेरे मरी वियो, सालार असां जी इज्जत में अथ विधाए। असां सां हू अहिड़ी त चाल विड़ी वियो जो असां हुन सां विड़ी भी नथा सघूं। दिल ते चवे थी त सालार खे चीचड़े में विझी पीड़े छॾिया, पर चाचो मलूक ऐं पिरह मूंखे ईअं करण कोन था ॾियनि। फिकुर न कर सुल्तान, जेकॾहिं सालार असां सां चाल खेॾियो आहे न त असां बि हुन सां चाल खेॾंदासीं, बख़्श कोन कंदासीं। सालार खान सां जेके बि हिन साज़िश में गॾु हिक हिक खे करे सभिनि खे सज़ा ॾींदुसि, अहिड़ी त सज़ा ॾींदुसि जो हुननि जूं 7 पीढ़ियूं बि यादि कंदियूं, कंहिंखे बि बख़्श कोन कंदासीं। तूं मायूस न थी सुल्तान, पर चई छॾियो न, सम्झ लोह ते लीक अची वई। इन्हनि खे अहिड़ो त सबक़ सेखारिजे, अहिड़ो त सबक़ सेखारिजे जो आईंदा को बि ॻोठ जी न्याणी ॾांहुं अखि खणी न निहारे। जे अखि खणी निहारे न त उनखे 100 भेरा सोचणु घुरिजे। सुल्तान तूं फिकर न कर, इन्हनि खे छॾींदासीं त कोन, पर कुझु न कुझु सोचूं था। साइण खे भला दांह ॾियूं? सुल्तान इहो मुनासिब न आहे, साइण महरू औरत आहे, इहे ॻाल्हियूं घर में न पहुचनि त बहितर आहे। भल इहो सालार जिते किथे बेइज़्ज़तो थिए, इन सालार खे कंहिं बि महाज़ ते छॾणु न घुरिजे। सुल्तान जेको कुझु करिणो आहे असांखे करिणो आहे। ॿियो केरु आहे जेको तोसां इंसाफ़ कंदो? इन लाइ त चवां थो परू तोखे, तूं सोच त छा कयूं। वैसे वॾा जॾहिं हिसाब बराबरि आहे त पोइ भला हीअ नाराज़गी छो आहे? सूबेदार सोडल, हिकु त तो मलूक ऐं सुल्तान खे बेगुनाह गिरफ़्तार कयो, वरी जेको मुंहुं हमरा हितां परू मोकिलियो तो उनखे वठी लाकम करे छॾियो। हिननि जे नज़र में तो मुंहिंजी टके जी इज़त न रखी, हिननि जा आॾो तो मुंहिंजी इज़त ई किराए छॾी। हा रैस, इहा ग़लती मूंखां ज़रूरु थी आहे, इन लाइ त मां हिते आयो आहियां तो वटि त मां हक़ीक़त तव्हां सां करे सघां। हक़ीक़त इहा आहे तो हिकु औरत सिंध जा ई न्याणीअ जी ज़िंदगी बर्बाद करे छॾी, पिरिया जा सभु वारस खणी बंदि करे छॾिया ऐं हुन वेचारी खे बगड़ खाई विया। मुंहिंजे नज़र में त तूं बि बगड़ आहीं, ज़ालिम आहीं, राशी आहीं। माण्हू असांजे लॾे खे राशी ऐं ज़ालिम चवंदा आहिनि रैस, पर असां छा कयूं, असां त मजबूर आहियूं न। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।